الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا ومرشدنا وسندنا وحبيبنا وحبيب ربنا وطبيب قلوبنا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله يحب التوابين ويحب المتطهرين وقال النبي صلى الله عليه وسلم عن أبي هريرة رضي الله عنه قال لما نزلت أفمن هذا الحديث تعجبون وتضحكون ولا تبكون بكى أصحاب الصفة حتى جرت دموعهم على خدودهم فلما سمع رسول الله صلى الله عليه وسلم حنينهم بكى معهم فبكينا ببكائه فقال رسول الله صلى الله عليه وسلم لا يلج النار من بكى من خشية الله ولا يدخل الجنة مصر على معصيتي ولو لم تذنبوا لجاء الله بقوم يذنبون فيغفر لهم أو كما قال النبي صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दिल की मोहब्बत से सलात शरीफ اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد وبارك وسلم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا وعلى آل سيدنا محمد وبارك
बारिक वसल्लिम। अब ता वेही रहो या कोई तेरे आओ तने को हरकत था मिठाई भी पूरी थी आने वैरायटी में आने असल को कोने के वेही सबका पहले होता जे हाफिज सबरे तरावीह में कुरान मजीद जो खत्म पढ़ियो उनके सद मुबारकबाद हुजे। अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे बाने जो पाण कबूल फरमाए आमीन। ऐं जिन हाफिज सबरे जे पोयां बी करे तरावीह में कुरान ॿुधो उन्हनि खे भी मुबारकबाद हुजे ऐं अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि जो ॿुधण कबूल फरमाए। जे बंदोबस्त कयो कुरान पाक जी तिलावत जो तो कुरान मजीद जी तिलावत थे तरावीह में कुरान जो खत्म ॿुधो जे बंदोबस्त कयो मुआवनत कई इकराम कयो उन्हनि खे भी मुबारक हुजे। अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि जे सॼे ताउन खे मेहनत खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर मक़बूल फरमाए। रमज़ान जो महीनो कुरान जो महीनो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन महीने जी वॾी बरकतूं बयान फरमायूं ऐं अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद में इरशाद फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन। रमज़ान कुरान जे नुज़ूल जो महीनो आहे हे कुरान जो महीनो आहे ऐं हिन महीने में अल्लाह रब्बुल इज्जत रहमतुनि ऐं बरकतुनि जो वॾो फुड़ो मींहुं नाज़िल फरमाईंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त रमज़ान जी बरकत जे करे 5 इनाम अल्लाह रब्बुल इज्जत मुंहिंजी उम्मत खे अता फरमाया जेके मूंखां पहिरियों कंहिं नबी ऐं उन जी उम्मत खे न ॾिना विया। सहाबा सवाल कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ा 5 इनाम अता थिया? हुज़ूर फरमायो पहिरियों इनाम अल्लाह इहो ॾिनो त जॾहिं रमज़ान जो चंड बीहंदो आहे अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे बाननि जे मथां रहमत जी निगाह फरमाईंदो आहे। नज़र अल्लाहु इलैहिम हदीस जा लफ़्ज़ है अल्लाह पंहिंजे बाननि जे मथां मोहब्बत भरी निगाह विझंदो आहे ऐं जेको बानो हिकिड़ो दफ़ो अल्लाह जे मोहब्बत जी निगाह में अची वियो अल्लाह रब्बुल इज्जत उन जे मथां कॾहिं बि अज़ाब नाज़िल न कंदो। अल्लाह उन खे कॾहिं बि अज़ाब न ॾींदो। हिकिड़ो दफ़ो रब जी मोहब्बत जी निगाह में अची वियो रब उन खे अज़ाब न ॾींदो। सहाबा सवाल कयो या रसूल अल्लाह असां अल्लाह जी उन मोहब्बत जी निगाह में कीअं ईंदासीं? हुज़ूर फरमायो तव्हां रमज़ान जो इस्तक़बाल कंदा कयो रमज़ान जी तयारी कंदा कयो रमज़ान जो इंतज़ार कंदा कयो रमज़ान जे अचण खां पहिरियों ई अवां तयार हुजो त हे बरकत जो महीनो थो अचे ख़ैर जो महीनो थो अचे रहमत जो महीनो थो अचे। मांखे इन महीने में इबादत भी करनी आहे मांखे इन महीने में रोज़ा भी रखना है कुरान भी पढ़नो आहे तिलावत भी करनी आहे खैर व खैरात भी करनी आहे। मांखे इन महीने में पंहिंजनि घर वारनि जे मथां भी रिस्क खे कुशादो करणो आहे मांखे इन महीने में पंहिंजे पाड़े वारनि जी भी सार संभाल रहणी आहे मांखे ख़ल्क़ खुदा जी ख़िदमत जे लाइ कमर बस्तर थियणो आहे। जेको बानो इन महीने खां पहिरियों ई तयारी कंदो त मां इन महीने में इबादत भी कंदुमि मां इन महीने में रोज़ा भी रखंदुमि मां इन महीने में तिलावत भी कंदुमि तरावीह भी पढ़ंदुमि घर में कुरान ऑफिस में कुरान रोड रस्ते ते कुरान जाते हुजूं कुरान जी तिलावत कंदुमि इफ्तारी जे टाइम ते इफ्तारी जो बंदोबस्त कंदो पाण भी खाईंदो अल्लाह जे बाननि खे इफ्तारी कराईंदो उन्हनि जे घरनि में वञी करे इफ्तारी जो सामान पहुचाईंदो उन्हनि जे लाइ खैर खैरात जो बंदोबस्त कंदो पंहिंजे खीसे मां पैसा कढी करे वञी करे अल्लाह जे बाननि जे मथां तक़सीम कंदो। जेको रमज़ान जी इन नहज ते तयारी कंदो रमज़ान जे लाइ इन नहज ते पंहिंजो कमर बस्तर थी करे बीह रहंदो ऐं अल्लाह ते तवक्कुल करे मैदान ते लही पवंदो उहो बानो रमज़ान जे इस्तक़बाल करण वारनि में शुमार थो थिए। इन बाने जे मथां अल्लाह रब्बुल इज्जत जी रहमत जी निगाह पइजी ऐं जंहिंजे मथां अल्लाह जी रहमत जी निगाह पवंदी फरमाई लम युअज़िबहु अबदा हदीस जा लफ़्ज़ आहिनि मां नथो चवां हुज़ूर फरमायो जंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो मोहब्बत जी निगाह पइजी वई अल्लाह उन जे मथां कॾहिं बि अज़ाब नाज़िल न कंदो। हाणे जेकॾहिं असां ऐं तव्हां बि चाहियूं था त अल्लाह जे रहमत जी निगाह में अची वञूं अल्लाह जी मोहब्बत जी निगाह में अची वञूं त असां बि रमज़ान जो इस्तक़बाल ज़रूर कयूं रमज़ान जी तयारी ज़रूर कयूं। रमज़ान बरकतुनि जो महीनो आहे रमज़ान में सखी बणिजी वञूं हुजे न हुजे सखावत एतिरी कयूं जो जंहिं सखावत जो को मिसाल मिले ई न एॾी सखावत करे छॾे। सखावत जो मिसाल तव्हांखे सिखणो आहे त पोइ जनाबे हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु ऐं उन जे बच्चनि जी ज़िंदगी ते नज़र कयो सखावत जो उहो अंदाज़ नज़र ईंदो जो रूए ज़मीन ते अहिड़ो सखी को नज़र नथो अचे एॾी सखावत था। जो रमज़ान जो महीनो बीठो रोज़े जी हालत में घर में वेठा जनाब हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु जा बच्चा इफ्तारी जो एंड टाइम आहे मानी बि टोटल टे पई दरवाज़े ते फ़क़ीर थो अचे दरवाज़ो खटकाए थो ग़रीब आहियां मिस्कीन आहियां
सॼी मानी खणी फ़क़ीर खे ॾेई था छॾे। ॿिए ॾींहं ते वरी रोज़ेदार कनि, इफ़्तारी जो टाइम थो थिए वरी फ़क़ीर थो अचे, वरी मानी फ़क़ीर जे हवाले। टे ॾींहं ते इफ़्तारी जो टाइम थो थिए वरी फ़क़ीर थो अचे, वरी मानी फ़क़ीर जे हवाले। वयुतइमून अत्ताअम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। क़ुरान में ज़िक्र थी वियो त उहे माना जेके पंहिंजे खाधे खे मिस्कीनन, यतीमन, ग़रीबन, असीरन जे मथां क़ुर्बान करे था छॾनि, उन्हनि खे वधीक मोहबत आहे। केॾा सखी रमज़ान में सखावत जो मुज़ाहिरो करण वारो अल्लाह जी मोहब्बत जे निगाह में अची वेंदो। पहिरियों इनाम त अल्लाह जे मोहब्बत जी निगाह में जेको अची वियो, अल्लाह उन जे मथां कॾहिं बि अज़ाब नाज़िल न कंदो। दुआ घुरंदा कयो त या अल्लाह असां बि ॾाढा हीणा, कमज़ोर, गुनहगार, पर या अल्लाह आहियूं त तुंहिंजा बंदा, आहियूं त तुंहिंजा बंदा, आहियूं तुंहिंजे हबीब जा उम्मती, आहियूं आका जा उम्मती। या अल्लाह अमल को बि कोन्हे, बसि पंहिंजे फज़ल जे सदके असांजे मथां बि मोहब्बत जी निगाह नाज़िल कर। अल्लाह का ज़रूर इहा दुआ घुरंदा कयो। ऐं ॿियो इनाम अल्लाह इहो नाज़िल फरमाईंदो आहे, फरमाईं त रमज़ान जे महीने में अल्लाह पंहिंजे ॿारनि जे तरफ़ां फ़रिश्ता मुक़रर करे छॾींदो आहे, जेके ॿारनि जे तरफ़ां इस्तग़फ़ार कंदा आहिनि, अल्लाह जी बारगाह में दुआऊं घुरंदा आहिनि त या अल्लाह हे तुंहिंजो बानो थकावट जे करे रोज़े में हिन बुख उन बर्दाश्त करण जे करे थकिजी पियो, आराम थो करे, निंड पियो आहे, या अल्लाह हिन बाने जे पारो मां फ़रिश्तो इस्तग़फ़ार थो कयां, हिन बाने जी मग़फ़िरत फरमा। बानो निंड पियो हूंदो आहे, फ़रिश्तो इस्तग़फ़ार कंदो आहे, तॾहिं चवे थो रोज़ेदार जे हर अमल ते सवाब आहे। रोज़ेदार जी निंड बि सवाब, रोज़ेदार जो उथण बि सवाब, रोज़ेदार जी बुख बर्दाश्त करण बि सवाब, रोज़ेदार जी उञ बर्दाश्त करण बि सवाब, रोज़ेदार जो गुनाहनि खां रुकजण बि सवाब, रोज़ेदार जी हिकिड़ी विख मस्जिद जी तरफ़ वधाइण बि सवाब, रोज़ेदार जो क़ुरान पढ़ण बि सवाब, क़ुरान ॿुधण बि सवाब, रमज़ान जे महीने में रोज़ेदार जो कंहिंसां खिली ॻाल्हाइण बि सवाब, रमज़ान जे महीने में रोज़ेदार जो कंहिंजे मथां शफ़क़त करण बि सवाब, रमज़ान जे महीने में ख़ैर ख़ैरात करण बि सवाब। हिकिड़ी खारक बि जेकॾहिं कंहिंखे सदको करे छॾी उन ते बि 70 गुना वधीक अजर थो मिले। ऐं जेकॾहिं रमज़ान में कंहिं तव्हां सां ज़्यादती कई, तव्हां रमज़ान जो महीनो सम्झी करे त अफ़ ऐं दरगुज़र जो महीनो आहे, मां दरगुज़र थो कयां, मां छॾे थो ॾियां, अॻे ज़्यादती कई, तकलीफ़ ॾिनई, रस्तो रोकियई, का बि ॻाल्हि कई, पर खिली करे असां उनखे जवाबु ॾिनोसीं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो कसम हिन जे खिली उनखे जवाबु ॾियण ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिनखे अजर थो ॾेई छॾे। हर हिक अमल ते रोज़ेदार जे हर हिक अमल ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त अजर सवाब रखी छॾियो। ऐं सवाब ते हिकिड़ो न 70 गुना वधीक सवाब, सुभान अल्लाह, 70 गुना। हिकिड़ी नेकी कंदो 70 गुना वधीक नेकी। हिक विख ते उनजे साह खण ते अल्लाह सवाब ॾिनो। बल्कि हिकिड़ी हदीस में अचे थो त रोज़ेदार जे मुंहं में रोज़े रखण जे करे जेका बू पैदा थी थिए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने बू ते बि सवाब थो ॾे। अंदाज़ो लॻायो, एॾो वॾो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इनाम में अजर ॾेई छॾियो। त फ़रिश्ता मुक़रर असांजे पारों जेके असांजे तरफ़ां इस्तग़फ़ार था कनि, अल्लाह खे ॿुधाईंदा, या अल्लाह ॾाढो कमज़ोर आहे तुंहिंजो बंदो, आहे तुंहिंजे हबीब जो उम्मती, या अल्लाह इरादो हिन कयो हो त मां तौबा कंदुमि, इस्तग़फ़ार कंदुमि, नेक थींदुमि, निवाज़ी थींदुमि, इरादो कयो, या अल्लाह हिन इरादे ते बि हिनखे अजर ऐं सवाब ॾेई छॾ। अल्लाह रब्बुल इज़्ज़त अजर ऐं सवाब ॾेई छॾ। ऐं टियों इनाम त रोज़ेदार जे मुंहं में जेका बू पैदा थींदी आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि इहा बू अतयब मिन रिहिल मिस्क जा लफ़्ज़ था अचनि त मुश्क अंबर का वधीक अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे इहा बू पसंद आहे। मुश्क अंबर का वधीक, अतयब मिन रिहिल मिस्क, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा बू मुश्क अंबर का वधीक मुअत्तर आहे। ऐं चौथो इनाम अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ॾिनो त जन्नत खे हुकुम कंदो, इस्तईदी व तज़य्यनी लिइबादी, ए जन्नत तू पंहिंजो पाण खे तयार कर, तू पंहिंजो पाण खे मुज़य्यन कर। रब फ़रिश्तनि खे हुकुम कंदो त जन्नत खे सिंगारियो, जन्नत खे अॼु सिंगारियो, ग़िलमान विछायो, अॼु जन्नत जे रस्तनि खे मुअत्तर करे छॾियो, अॼु जन्नत खे सिंगारे छॾियो। सवाल थियो, या अल्लाह ख़ैर त आहे, कहिड़ो महिमान थो अचे जो अॼु जन्नत खे सिंगारे थो वञे? रब थो चए, मुंहिंजा बाना मुंहिंजी रज़ा जे लाइ रोज़ो था रखनि, मां रब बदिले में उन्हनि खे जन्नत था फरमाई। अस्सौमु ली व अना उजज़ा बि, रोज़ो मुंहिंजे लाइ आहे, बदिलो मां रब पाण ॾींदुमि। दुनिया में को बानो जेकॾहिं कंहिंजी का मज़दूरी कंदो आहे, कंहिंजी का कमु कंदो आहे, उहो बानो हुनखे उजरत ॾींदो आहे। रोज़ेदार मां रब जे लाइ रोज़ो रखियो आहे, उजरत मां रब पाण ॾींदुमि, ऐं उजरत में मां रब हुनखे जन्नत में आला घर ॾेई छॾींदुमि। चौथो इनाम एॾो वॾो, जन्नत में घर मिलंदो। ऐं पंजो इनाम हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जॾहिं रमज़ान जी आख़िरी रात थींदी आहे, गुफ़िर लहुम जमीआ, वॾा लफ़्ज़, गुफ़िर लहुम जमीआ, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सॼी उम्मत जी बख़्शिश फरमाए छॾींदो। हिकिड़ो साहब यूं थी वियो, या रसूल अल्लाह, छा इहा लैलतुल क़द्र जी रात हूंदी जंहिंमें बख़्शिश जो फ़ैसिलो थींदो?
हुजूर फरमायो लैलतुल क़द्र जी रात जूं अलग बरकतूं आहिनि, उन रात में अलग इनाम इकराम थींदो। ये रमज़ान जी आखिरी रात आ। जीअं को मजदूर मजदूरी करे शाम जे पहर ते मालिक वटि ईंदो आहे त मां सॼो ॾींहुं मजदूरी कई, मेहनत कई, तगारी खई, सिर खई, मां पलस्तर कयो, मां रेड़ो हलायो, मां दुकान ते सॼो ॾींहुं बीह करे तुंहिंजी मदद कई, हाणे शाम जो टाइम आहे, मूंखे मुंहिंजी उजरत ॾे। मालिक उनखे उनजी उजरत ॾींदो आहे। रमज़ान जे महीने में जॾहिं मजदूर मालिक खां उजरत तलब कंदो आहे, उनजी दिलि में बि रहम हूंदो आहे, उजरत थोड़ी वधाए ॾेई छॾींदो आहे। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो रमज़ान जे महीने में पानो रोज़ो थो रखे, अल्लाह जी ज़ात जे लाइ थो रखे। जॾहिं 30 ॾींहं रोज़ा रखंदो अल्लाह जी ज़ात जे लाइ, आख़िरी रात थींदी आहे, रब फ़रिश्तनि जी मजलिस मुनक़िद कंदो आहे। फ़रिश्तनि खे चवंदो आहे फ़रिश्तो गवाह रहिजो, हे मुंहिंजे महबूब जा उम्मती, इन्हनि मां रब खे राज़ी करण जे लाइ रोज़ा रखिया, इन्हनि मुंहिंजी ज़ात खे राज़ी करण जे लाइ, मूंखे राज़ी करण जे लाइ इन्हनि बुख काटी, उञ बर्दाश्त कई, इन्हनि गर्मी जे सख़्त उस में मज़दूरी जे आलम में बि रोज़ा रखिया, गर्मी जी निटण उस में इन्हनि जेको पखे खां बग़ैर, एसी खां बग़ैर, हर हिक शइ खां बग़ैर इन्हनि तकलीफ़ बर्दाश्त करे रोज़ा रखिया, सियारे जा रोज़ा रखिया, इन्हनि हर हिक मौसम में मां रब जे लाइ रोज़ा रखिया। फ़रिश्तो गवाह रहिजो, हिननि मां रब जी ज़ात जे लाइ तकलीफ़ बर्दाश्त कई। अॼु मां रब बि इन्हनि खे बदिलो इहो थो ॾियां, अजुर इहो थो ॾियां जो गुफ़िर लहुम जमीआ, मां इन्हनि जी बि बख़्शिश थो कयां, पर इन्हनि जे सदके कसनि ऐं पकनि जी बि बख़्शिश करे थो छॾियां। तरावी थियनि थियूं न हिते, हिन दुकान में तरावी थियो, यकीन ॼाणो ख़ुदा जो कसम आहे, इन जी बरकत रुगो हिन दुकान ते नाज़िल नथी थिए, हिन घर ते रुगो नाज़िल नथी थिए, हिन पूरे इलाइक़े जे मथां इन जी बरकत नाज़िल थी, छो त अल्लाह जे क़ुरान जी तिलावत थी। तव्हांखे अंदाज़ो ई न आहे हिन क़ुरान जी अल्लाह रब्बुल इज़्ज़त केॾी बरकतूं नाज़िल थो फरमाए, ऐं उहे रमज़ान जे महीने असां सभु वरी हिकिड़ी क़ुरान जी मजलिस में अची करे वेठा आहियूं। क़ुरान जी मजलिस आहे, ख़त्मुल क़ुरान जो मौक़ो आहे, अदब सां वेहंदासीं कुझु हासिल बि थींदो, छो त हुज़ूर फरमायो ख़त्मुल क़ुरान जे मौक़े ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में दुआ कसरत सां क़बूल थींदी आहे। दुआ जी क़बूलियत जूं घड़ियूं आहिनि, जो क़ुरान जो ख़त्म पूरो थिए असां मौक़े ते गॾु थी आहियूं, दिलि सां असां दुआ घुरंदासीं, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी दुआ खे ज़रूरु क़बूल फरमाईंदो। रमज़ान ख़ैर और बरकत जो ज़रियो आहे, रमज़ान ख़ैर और बरकत जो महीनो आहे। ये सभु सआदतूं असांखे तॾहिं मिलंदियूं जॾहिं असां रमज़ान में अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे राज़ी करण जी नीयत सां अख मां नदामत जा ॻोढ़ा ॻाड़े रब खे ॿाराईंदासीं। अल्लाह खे ॿाराइण जी देर आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी दुआ क़बूल करे। अल्लाह चवंदो बाना मूंखे सॼो त सही, अल्लाह खे ॿारायूं त सही। दुआ जो अंदाज़ पुछा कईसीं त दुआ कीअं हुजे, बुज़ुर्गनि लिखियो त दुआ उहा आहे जेका दुआ दिलि सां घुरी वञे, ऐं दिलि सां जॾहिं माण्हू दुआ घुरंदो आहे न, उन ते पहिरियों नदामत जो इज़हार कंदो आहे। तौबा नालो नदामत जो आहे, तौबा नालो आहे गुनाहनि खां रुकिजी वञण जो। जे माण्हू का ग़लति कमु कंदो आहे त ॿीहर इरादो कंदो आहे न मुंहिंजो ग़लति कमु थी वियो, आइंदा न कंदो, हीअं चवंदो आहे न चवंदो, अॼु हे ग़लति कमु अफ़सोस कंदो, पहिरियों यार मूंखां कोताही थी वई, ॾाढो ग़लति कमु कयो, न करणु घुरिजे हा, पहिरियों अफ़सोस कंदो हुन ते मूंखां ग़लती थी आहे, उन ते अफ़सोस कंदो, उन खां पोइ इहो अज़म कंदो आहे त ॿीहर इंशाअल्लाह इहो कमु न कंदुमि, हाणे ग़लती थी वई आइंदा न कंदुमि, ॿीहर उन कम खे न करण जो अज़म कंदो। इहा आहे तौबा। त तौबा ते बि इंसान पंहिंजनि गुनाहनि ते पहिरियों शर्मसार थिए त मां ही गुनाह थियो आहे, उन ते शर्मसारी हुजे ऐं अज़म करे त आइंदा इहो गुनाह न कंदुमि। उन खां पोइ अल्लाह जी बारगाह में हथड़ा खणे अख मां नदामत जो ॻोढ़ो ॻाड़े अल्लाह जी बारगाह में जॾहिं दुआ घुरंदो, इहो नदामत जो क़तरो रब जी बारगाह में क़बूल पइजी वेंदो, ज़िंदगी जा हड़े गुनाह अल्लाह बख़्शिश कंदो। हुज़ूर फरमायो ॿ क़तरा अल्लाह जी बारगाह में हर शइ खां वधीक महबूब आहिनि। ॿ क़तरा अल्लाह जी बारगाह में हर शइ खां वधीक महबूब आहिनि, उन्हनि खां वधीक रब खे का शइ महबूब न आहे। सहाबा सवाल कया रसूल अल्लाह कहिड़ा ॿ क़तरा? जे हिकिड़ो क़तरो जेको गुनहगार बाने जी अख मां तौबे जे वक़्त जॾहिं पाणी जो क़तरो किरे थो, इहो नदामत जो क़तरो अल्लाह जी बारगाह में ॾाढो महबूब आहे। ऐं ॿियो क़तरो शहीद जो खून जो क़तरो जॾहिं मैदान जिहाद ते ज़मीन ते किरे थो, अल्लाह वटि उहो क़तरो बि ॾाढो महबूब आहे। इहे ॿ क़तरा रब खे ॾाढा पसंदि आहिनि। हिकु गुनहगार जी तौबे जे वक़्त अख मां नदामत मां वहण वारो क़तरो, ॿियो शहीद जे खून जो क़तरो। अख मां जॾहिं ॻोढ़ो किरंदो आहे, अलामत हूंदी आहे त इंसान दिलि सां तौबा थो करे। इहा आजिज़ी इनकिसारी जी अलामत हूंदी आहे त इंसान आजिज़ आहे, शर्मसार आहे, कमज़ोर आहे। असां जेकॾहिं कंहिं दुनिया में कंहिंजा मुजरिम हूंदा आहियूं, कंहिंजी का कमी कोताही असां खां सरज़द थी वेंदी आहे, जॾहिं माफ़ी वठण ईंदा आहियूं त अखियूं हेठि हूंदियूं आहिनि, अखियूं हेठि हूंदियूं आहिनि, हथ बदल हूंदा आहिनि, ग़लती थी वई आहे, ग़लती थी वई आहे, माफ़ कर। आजिज़ी जो इज़हार कंदा आहियूं, कमज़ोरी ज़ाहिर कंदा आहियूं, कमज़ोर आहियूं, बसि ग़लती थी वई, आया आहियूं तोरे दरवाज़े ते नंढी माफ़ कर। ईअं माफ़ न कंदो, सभु वेठा आहियो, तव्हां वञी करे तजुर्बो कयो, कंहिंखां माफ़ी वठणी हूंदी आहे, ईअं माफ़ न कंदो, अख मां ॻोढ़ो वेही वियो आहे, माफ़ कर बसि। आया आहियूं तुंहिंजे दरवाज़े ते, रोई पवंदा आहियूं, टोपियूं लाइ पटका लाइ पेर अंदरि कंदा आहियूं, मूंखे माफ़ कर, आइंदा न कंदुमि यार, वञी
माफ़ी ही वठंदा बाहू बधंदासीं हथ बधंदासीं रोईंदासीं आइंदा न करण जो अज़म कंदासीं आइंदा न कंदासीं दुनिया वारनि खां जॾहिं माफ़ी था वठो अंदाज़ इहो आहे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां असां माफ़ी कंदा घुरूं अॼु ज़रा थोरो सोचियो त सही असां अल्लाह खां तौबा घुरी कीअं अल्लाह खां तौबा ईअं घुरी आहे त अस्तग़फिरुल्लाह तौबा थी वई बस इमाम साहब दुआ घुरी पोइ आमीन चई त तौबा थी वई बस दिल में ख़्याल दुनिया जो ज़हन मिठाई तरफ़ हूंदो त मिठाई मिले त खाई घर वञा बकरी देग लथी आहे भत मिलंदो होॾो आमीन आमीन कंदा तौबा थी वई दुआ में शरीक थी वियासीं ॾाढो ईअं त तौबा इहा त अल्लाह जी ज़ात सां मज़ाक थी वई दुनिया वारे जा मुजरिम थियूं त उते बेड़ियूं खणो उते इलाजू कयूं उते पाऊं बधूं टोपियूं पटियाला है पेरनि ते रखूं आहो ज़ारी कंदासीं तॾहिं वञी दुनिया वारा माफ़ कंदा ऐं अल्लाह जी बारगाह में चऊं था अंदाज़ असांजो मुख़्तलिफ़ आहे फरमाई जॾहिं अल्लाह जी बारगाह में तौबा जे लाइ अचो त अख मां नदामत जो ॻोढ़ो ॻाड़ियो अख मां ॻोढ़ो ॻाड़ण इहा अलामत आहे त इंसान जी दिलि में अहसास आहे इन शइ जो मूंखां ग़लती थी आहे ऐं जंहिंजी अख मां ॻोढ़ो नथो ॻड़े जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जुमूदुल आइन गुनाहनि जे कसरत जे करे इंसान जी दिलि पत्थर थी वेंदी आहे किसावतुल क़ल्ब ऐं दिलि जी पत्थर हुजण इहा अख खे पत्थर बनाए छॾींदी आहे जो इंसान जी अख मां ॻोढ़ो ॻणंदो ई कोन जुमूदुल आइन अख मां ॻोढ़ो नथो करे दुआ घुरो अख मां ॻोढ़ो न करे अलामत आहे असांजी दिलि सख़्तु थियल आहे किसावतुल क़ल्ब ऐं दिलि सख़्तु तॾहिं थींदी आहे जॾहिं कसरतु ज़ुनूब गुनाहनि जी कसरत थी वेंदी आहे इंसान जी दिलि सख़्तु थी वेंदी आहे सहाबा रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी तौबा जो अंदाज़ इहो हो जो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु रिवायत करे आख़िरी हदीस बयान तो कयां दिल जे कननि सां ॿुधजो दिल जे कननि सां तवज्जो कजो जनाब अबू हुरैरा तो चए त असां मस्जिद नबवी में मौजूद हासे कुरान मजीद जी आयत नाज़िल थी अफमिन हादल हदीस ताजबून वतलहकून वला तबकून अल्लाह फरमायो तव्हां दुनिया जी ॻाल्हियूं था कयो उन्हनि ते ताजुब जो इज़हार था कयो ऐं तव्हां खिलो था रो घटि था अवां रो नथा अवां जी अख मां निदामत जो ॻोढ़ो नथो खिरे अवां मज़ाक में पूरा आहियो खेल भोग में पूरा आहियो तज़हकून खिलो था हसी मज़ाक था कयो जॾहिं इहा आयत नाज़िल थी कि असहाब सुफ़ा जे चबूतरे ते मौजूद सहाबा आहो बका में मशगूल थी विया उन्हनि जी अखियुनि मां ज़ारो क़तार ॻोढ़ा वहण शुरू थी विया उन्हनि रोइण शुरू कयो उन्हनि जो आवाज़ एॾो रोइण जो वधी वियो जो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि उन्हनि जो आवाज़ पहुतो आका हुजरे मां ॿाहिरि निकिता ॾिठो त असहाब सुफ़ा ते चबूतरे ते मौजूद सभई सहाबा अल्लाह जी ख़शियत में अल्लाह जे ख़ौफ में रोइनि पिया उन्हनि जो आवाज़ बुलंद थियल हो हिन हनीनहुम उन्हनि जी आहो बुका जनाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कननि ते पहुती आका ॿाहिरि ॾिठा उन्हनि खे ॾिठो त ख़शियत इलाही मां उहे रोइनि पिया जनाब अबू हुरैरा तो चए आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जो रोइण खे ॾिसी करे आका बि रोइण शुरू कयो जॾहिं आका रोइण शुरू कयो अबू हुरैरा तो चए फबकैना बिबकाइही आका जो रोइण सां गॾु असां बि सभु रोइण में मशगूल थी वियासीं असांजी अखियुनि मां बि ज़ारो क़तार ॻोढ़ा वहण शुरू थी विया रुगो असां न पिया रोऊं ईअं पियो लॻे मस्जिद नबवी जा दरो दीवार रोइनि था अॼु चरिंद परिंद रोइनि था शजर हजर रोइनि था नबातात जमादात रोइनि था अॼु ज़मीन ते मौजूद हर हिक शइ रोए थी अॼु ख़ुदा जी ख़ल्क़िन सॼी ख़ुदाई आहो बका में मसरूफ़ आहे अल्लाह जी ख़शियत में गोया सभ जा सभु रोइनि था जॾहिं आका रोइण शुरू कयो रूए ज़मीन जी हर हिक शइ रोइण शुरू कयो आका फरमायो हे ॻोढ़ो अल्लाह जे ख़ौफ़ मंझां अख मां किरियो आहे ऐं जंहिंजे अख मां अल्लाह जे ख़ौफ़ मंझां हिकिड़ो कतरो पाणी जो किरियो रब्बे मोहम्मद जो कसम अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जे मथां जहन्नम जी बाहि खे हराम फरमाए छॾियो ऐं जे पंहिंजे गुनाहनि ते इसरार कयो तौबा न कई का ॻाल्हि नेकी जी ॿुधी करे उन ते अमल जो इरादो न कई अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खे जन्नत में दाख़िल न दिलि सख़्तु थी वई आहे गुनाहनि जे करे अॼु असांजी दिलियूं सख़्तु थियल आहिनि अखियूं पत्थर थियल आहिनि का शइ असर नथी करे का ॻाल्हि असांजे दिलि जे मथां गुज़रे नथी हे रमज़ान जो महीनो नरमी जो महीनो आहे इन में दिलियूं हूअं बि नरम हूंदियूं आहिनि रिक़त मज़ा हूंदियूं आहिनि दिलियूं उन जे करे हे मौक़ो दुआ जे क़बूलियत जो मौक़ो आहे सभई जो गॾिजी करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे ॿाहिरायूं अल्लाह का दुआ घुरूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजी दुआउनि खे ज़रूरु क़बूल करे अल्लाह चयो त घुरो त मां दुआ ईअं कोन चयो अथई न ॾाढ़ी वारे जी दुआ क़बूल कंदुमि बग़ैर ॾाढ़ी वारे जी क़बूल न कंदुमि ईअं कोन चयो अथई ईअं कोन चयो अथई न नेक हूंदो त हुनजी दुआ क़बूल कंदुमि गुनहगार जी क़बूल न कंदुमि बल्कि रब त गुनहगार जी तौबा खे वधीक महबूब रखंदो आहे क़ुरान में आयत आहे युहिब्बु तव्वाबीन युहिब्बु जा लफ़्ज़ आहिनि त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बारगाह में जॾहिं गुनहगार बानो तौबा कंदो आहे अल्लाह उन जी तौबा खे क़बूल बि कंदो आहे उन सां मोहब्बत जो इज़हार बि कंदो आहे अल्लाह खे गुनहगार जी तौबा ॾाढी वणंदी आहे तौबा कयूं त सही हिकिड़ो दफ़ो रब खे ॿाहिरायूं त सही तन्हाई में वेही करे हथड़ा खणूं त सही
अल्लाह असांजे दिलनि जे हाल खे अल्लाह बहितर थी ॼाणे। हे ॿार नहीं हुनजे रब जो मुआमिलो आहे। डायरेक्ट अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां पाण सभई हम कलाम थी वञा, अल्लाह सां पाण मुखातिब थियनि, अल्लाह खे पाण ॿाहिरियूं पुकारियूं, पोइ ॾिसो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी सां असांखे जवाब थो ॾे। हिकिड़ी विक असां रब जी रहमत जी तरफ़ वधाईंदासीं, रब जी रहमत 70 विखूं वधाए बाने खे पंहिंजे सार में वठंदी आहे। 70 विखूं वधाए रब जी रहमत ईंदी। तो उनजे करे हे ख़त्मुल क़ुरान जो मौक़ो आहे, दुआ जी क़बूलियत जो मौक़ो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पपन सुमरे जे इल्म में, अमल में, उम्र में बरकत अता फरमाए। जे असां ऐं तव्हां खे मौक़े ते गॾु सबब बणियो पपन सुमरे तो उन कुरान मजीद को खत्म करायो, तरावियूं पढ़ाई, कुरान मजीद की तिलावत कराई। इन पूरे इलाइके जे मथा अल्लाह जी रहमत जो नुज़ूल थी रहियो। अॼु आलिमनि खे घुराई, नात ख़ान आया, दीन जी ॻाल्हियूं थियूं, ॿ टे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसूं ॿुधियूंसीं, कुरान जी आयतूं ॿुधियूंसीं, दिल खे केॾी राहत मिली। ऐं इन जे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रहमत नाज़िल थींदी इंशाअल्लाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ है त अल्लाह ताला असांजे गॾु थियण खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए, पंहिंजे बाने जे पढ़ण ऐं पढ़ाइण खे क़बूल फरमाए। जंहिं मोहब्बत मंझां अॼु जो प्रोग्राम रखियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि जी मोहब्बत